हाणीअ मां अपडेट कयूं पिया झिरकमार लखादिनू झिरकाई जे रिपोर्ट मुताबिक़ त सिंधी अदबी संगत पारां सिंधी ॿोली क़ौमी ॿोली मुहिम जे सिलसिले में झिरक जे सिंधी अदबी संगत शाख झिरक तरफ़ां सेक्रेटरी अब्दुल मजीद जमारी जी अॻवाणी में जागरूकता रैली कढी वई, जंहिंमें मासूम ॿारनि ऐं समाजी अॻवाननि पिणु शिरकत कई। रैली खे ख़िताब कंदे सिंधी अदबी संगत शाख झिरक जे सेक्रेटरी अब्दुल मजीद जमारी, ज्वाइंट सेक्रेटरी मंजूर अली उमरानी, ऑडिटर लाखादिनू झिरकाई खजांची मुश्ताक अली जमारी, काउंसलर आकाश महदीन, समूह कमरदीन, चना फैज़ मोहम्मद फैज़ झिरकाई, मोहम्मद सुमार मलाव, आदिल अहमद खान जमारी ऐं ॿियनि सॼा वंदनि ख़िताब कंदे चयो त दुनिया में हिन वक़्तु 48 मिलियन सिंधी रहनि था। अंग्रेज़नि जे दौर में हुकूमत 1843 में भी सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जो दर्जो मिलियल हो, पर हिन वक़्तु असेंबलियुनि पारां करारदाद पास करण खां पोइ सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जो दर्जो न ई ॾिनो वियो, जंहिंसां अहसास महरूमी वधी आहे। हिन चयो त असां कंहिं बि ॿोली जा मुखालिफ़ न आहियूं। असां चऊं था त सभिनी ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾेई शहरनि में कारोबारी जाइनि ऐं ॿियनि ॿोलियुनि सां गॾु सिंधी ॿोली वारा बोर्ड लॻाए सिंधी ॻाल्हाईंदड़ ऐं सिंधी सम्झंदड़ ऑफिसर मुक़ररु कया वञनि।